सारा या सचो धणी जो आगोली माय वाखाण्या वाहिद खे जे जोड़ियो जहानाय औलाद हजरत नबी करीम जो भलो क्यों अल्लाह शरीक शहीदन जो नाहे को मुल्क में अमूरा चोखा चारी चागला अफजल अजीमा किताब रोज़त शोहदा में अलाए आहे न पर बयान हो तो हजरत हुसैन जंग में मज मैदान करबला अची कटक कूफिन जो मिड़ियो 22,000 जवाना हा घणा सुहार म्या ओ घोड़न ते अलाए सभई हथियार सोन घोड़न ते होठ में हथियार हो घणा सवार ओ घोड़न ते हथ में हथियार तन खे चौदस चौधियार नौकर मीर हुसैन जाए अगे शहीद थिया सन जूं कुसी कुर्बान थिया हजरत हुसैन मथा जन जूं सिसियूं धड़ जुदा रत में से लुड़िया ॾिसो रे लामिया को रत जालाए अंदर थे उधमिया रत जाला ओ अंदर थे उधमिया ओ दिसी रे लाए ओ रत जाला अंदर थे उधमिया महीने मुहर्रम जी अला नोई तारीख
इमाम कासिम पुत्र हज़रत हसन जो शहज़ादो शाह ते ॾिठो पंहिंजे भाउ अब्दुल्ला खे मज शहीद करबला अची चयाई हो त हुसैन खे अहिड़ी तरीक़ा त ही अजल आयो ओछतो हुई मरण जी मुद्दन का को करियां म्यां ओ काॾे वञा लाइ हाय मुंहिंजे वसन का वाह साईं वाह बेशक करियो काॾे वञा लाइ ओ मुंहिंजे वसन का ओ को करियां ओ काॾे वञा लाइ मुंहिंजे वसन का काॾे वञा लाइ मुंहिंजे वसन का संगती साथी सब शहीद थिया थोड़े अज़ीज़ आए ओ हली आयो इमाम का हुसैन वट हज़रत कासिम शाह अची चयाई म्यां ओ हो त हुसैन खे अलाए हाय चाचा सुहारा चयाई हो त हुसैन खे अलाए ओ मुंहिंजा चाचा प्यारा ओ अची चयाई ओ त हुसैन खे अलाए मुंहिंजा चाचा प्यारा मोकल मूंखे अलाए अवी रज़ा रुख साम्या मोकल मूंखे अवी रज़ा रुख सां तॾहिं इमाम हुसैन चयो कासिम खे अहिड़ी तरीक़ा त कीअं ॾियां ऐं मोकल तोखे रज़ा रुख सां हज़रत अब्दुल्ला बि शहीद थियो निढो तुंहिंजो भाई पंहिंजो दाग मुंहिंजी दिलि ताईं न वेंदो ॾींहुं क़यामत ऐं कीअं ॾियां मोकल तोखे रज़ा रुख सां इमाम हुसैन अमीर को ॾिया करे मसला ताईं उत हज़रत अब्बास कान हो ॿिया पुण हरम हुआ सॾ कयाऊं बीबीअ खे जा इमाम कासिम संधीअ मां अची वेठी वेझड़ी अलावो ओॾी उन वेरा वरीअ म्या
सदकयाओ बीबी ज़ैनब खे अलावो तू कपड़ा खणी आ सदकयाओ बीबी ज़ैनब खे ओ तो कपड़ा खणे सदकयाओ बीबी ज़ैनब खे अला कपड़ा खणी आ पहिराण म्या हज़रत हुसैन जो लाए जुबो दस्तार मुबारक म्या ढकायूं म्या ओ इमाम कासिम के अहिड़ी तरीक़ा हो फरमायो फज़ल से अहिड़ी तरीक़ा तही वट अमानत तुंहिंजी ही वनी तुंहिंजी आए हुई नाले अगे अवाजे मुझा कासिम करीम वो वठी हथ हथ में आया उलवेरा अची बैठा तंबूअ में सोहिणा सरदारा थे निहारियूं हिकु ॿिए ॾाढे राज़ मजाए अचे काफ़िरनि सॾकिया वॾे आवाज़ हुजे म्या ओ मर्द हासिमिल न मझाए अलावो अचे मैदान हुजे मर्द हासिमिल मझानिया ओ अचे मैदान मर्द अचे मैदान सुणी सॾतन जा उठो हज़रत कासिम सुणी सॾतन जा उठो हज़रत कासिम शाह तॾहिं कुंवार पंहिंजे कांध जो झलियो पहिराणा इमाम चयो बीबीअ खे त मुंहिंजो छॾा पहिराणा अॼु वञी अथो परणो पंहिंजो मद क़यामत ॾींहुं हाय तॾहिं रोअंदे रोअंदे घोट खे चयो अहिड़ीअ तरीक़ा त किथे हूंदे कासिम तूं मुंहिंजा वारिस वसीला ऐं किथे ॾिसंदुसि अवां खे अवी हूंदो कहिड़ी अजाए हो ॾिनो म्या
अहिड़ी तरीक़ा दिनो जवाब तनखे अहिड़ी तरीक़ा जवाब तनखे अला अहिड़ी तरीक़ा नत बाबा हसन शाह हथ पंहिंजी कुआर जो हलो कासिम कट कढाए पुठियां बीठे बीबियरुनी करे से सॾड़ाए अॼु वियो हैरान मूं करे मुंहिंजा जानिब जी घुरियाए घोट तुंहिंजे गुंधरनि जा मूंखे लॻा घावन मथे घाए हिकु आब नाहे बि उञ घणी अटा ताब तराड़नि जाए आया उञायल घणो सिहाल हर मन जाए वञी रहियो पिण में हिकु बाबा हुसैन आहे काही पहुता काफ़िरनि में अजाबिर जवान आहे आयो वदल वो छुतो माझी मोड़ बधाए है हाथ लिमा तू अदून वर विछोड़ जवाए साजन वञी सुन में अॼाओ ताराए लॻी माठ मड़न में अवेरागन बिनाए सारियो से रमज़ान चवे वारिस वड़ कंदाए फसल जी वाढो चवे कामिल करम कंदा चो सलवात हज़रत नबी करीम ते अल्लाहुम्मा सल्लि व सल्लम जी लखे किरोड़े पदमा बड़े उम्मतीअ में मीर जा है पढ़ल कलमो करीमा